अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़। सभु खां पहिरियों नज़र विझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन ते। बलोचिस्तान में चौमासे खां अॻु वारनि बरसातियुनि तबाही मचाए छॾी। जाबलू इलाक़नि में बरसातियुनि सबबि ॿोॾि वारी सूरतहाल पैदा थी वई। हरनाई, कोहिलू, दुकी, बारखान, मूसा ख़ैल ऐं ॿियनि इलाक़नि में छिती बरसात। हरनाई में राब्ते वारी पुल ॿिनि हंधनि तां टुटी वई। ॿहिराड़ीअ वारनि इलाक़नि में ॿोॾि जे वहकरनि में बंद लुड़ी विया। केतिराई घर पाणीअ हेठि अची विया। हब, उथल विंदर ऐं ॿियनि इलाक़नि में पिण बरसात बाद गर्मी जो ज़ोर टुटी वियो। थर, दादू ऐं काछे जे इलाक़नि में बि बरसात बाद मौसम ख़ुशगवार थी वई। पंजाब लाइ 3226 अरब रुपयनि जी बजट अॼु पेश कई वेंदी। सूबाई वज़ीर अवैस लकारी बजट पेश कंदो। पंजाब में तरक़ियाती बजट लाइ 685 अरब रुपया रखिया विया आहिनि, जॾहिं त 200 अरब रुपया सस्ते गिह, खंड ऐं अटे जी फ़राहमीअ ते ख़र्च कया वेंदा। ख़ैबर पख्तूनख्वा जे 1332 अरब रुपयनि जी बजट बि अॼु पेश कई वेंदी। सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि में 15% वाध जो इम्कान आहे। पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ जी सदारत हेठि पंजाब काबीना जो इजलास अॼु थींदो। इजलास में माली साल 2022 ऐं 23 लाइ बजट तजवीज़ुनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। सिंध जे बैराजनि ते पाणी जी शदीद खोट। सिंध में पाणी खोट 61% ताईं पहुची वई। गुड्डू बैराज वटि 79.4% पाणी जी खोट। सखर बैराज वटि पाणी खोट 46.25% ऐं कोटड़ी बैराज वटि 65.6% रिकॉर्ड कई वई। FIA जो पंजाब असेंबली जे स्पीकर चौधरी परवेज़ इलाही जे पुट मोनस इलाही ख़िलाफ़ जांच जो फ़ैसिलो। ज़रियनि मूजिबि मुस्लिम लीग काफ जे MNA ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग केस में जांच कई वेंदी। FIA शाहिदियूं गॾु करे वरितियूं। मोरो में जवाबदार लेडी हेल्थ वर्कर खे मुड़ुस क़त्ल करे छॾियो। ॼाम मोहल्ला में जवाबदार ग़ुलाम मुर्तज़ा उर्फ़ पहलवान सियाल पंहिंजी ज़ाल शमसुल निसा खे पिस्टल जा फायर करे क़त्ल करे छॾियो। पाड़े वारनि जवाबदार खे सोघो करे पुलिस हवाले करे छॾियो। मक़तूल लेडी हेल्थ वर्कर जी धीउ निर्मा सियाल जो चवणु आहे त संदसि पीउ कुझु अरसो अॻु संदसि अमड़ खे छुरियुनि जा वार करे ज़ख़्मी करे छॾियो वियो। वापसि घर पहुचण ते माफ़ी वठण बहाने आयो ऐं संदसि अमड़ खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। सेठार जा भरिसां मुड़ुस घुटा ॾेई ज़ाल खे क़त्ल करे छॾियो। ॻोठु सोबत ख़ासकेली में 45 वरियनि जी ज़रीना ख़ासकेली क़त्ल करण बाद जवाबदार थाणे ते पेश थी गिरफ़्तारी ॾेई छॾी। नारी औरत जो मढ़ तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पंजाब ऐं सिंध जे मैदानी इलाक़नि में अॼु मिटीअ वारियूं हवाऊं हलंदियूं। मौसमियात खाते जो चवणु आहे त ख़ैबर पख्तूनख्वा, गिलगित बल्तिस्तान ऐं कश्मीर में मींहं जो इम्कान आहे। मुल्क में जून जे आख़िरी हफ़्ते में मामूल खां वधीक बरसातुनि जी बंग कथी कई वई आहे। ऐं शहनशाह ग़ज़ल मेहदी हसन जे विछोड़े खे 10 वरी विहामी विया। मेहदी हसन पाकिस्तान फिल्म इंडस्ट्रीअ खे केतिरनि ई लाज़वाल गीतनि सां नवाज़ियो।